नाज़रीन, ख़बर सां शेयर कंदासीं। घोटकी मां ब्यूरो चीफ नदीम भट्टी जी रिपोर्ट मुताबिक़ कंदकोट में पुरअमन एहतजाज कंदड़नि मुज़ाहिरीन ते तशदुद ऐं केस दाख़िल करण ख़िलाफ़ घोटकी में सिंध बार जे सॾ ते डिस्ट्रिक्ट बार खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। रैलीअ जी अॻवाणी सिंध बार जे मरकज़ी अॻवान अब्दुल रज़ाक महर, डिस्ट्रिक्ट बार जे सदर मुश्ताक अहमद अब्बासी, अली असगर पयार, लियाकत अली मलाणो, लाल बख्श घोटो, लाला आशिक पठान ऐं ॿियनि कई। रैलीअ में सिंध खपे थी अमन, प्रिया कुमारी खे बाज़ियाब करायो, पुरअमन मुज़ाहिरीन ते तशदुद ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। मुज़ाहिरीन चयो त 5 ॾींहं ताईं कश्मीर में धरणो जारी रहियो पर कंहिं ते बि तशदुद न थियो, त पोइ कंदकोट में पुरअमन एहतजाज कंदड़नि ते तशदुद ऐं केस दाख़िल छो कयो वियो। कंदकोट में वकला बिरादरी ते तशदुद जे ख़िलाफ़ पूरी सिंध में एहतजाज जारी आहे। असां वकला बिरादरी कूड़नि केसनि खां घबराइण वारा न आहियूं। मुज़ाहिरीन निगरान सिंध हुकूमत ऐं चीफ जस्टिस खां मुतालबो कयो त कंदकोट में थींदड़ वकला बिरादरी ऐं पुरअमन मुज़ाहिरीन ते तशदुद जो नोटिस वठनि।